वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज जलवगर हेत्रन आलिमन हेत्रन मशाइखन हेत्रन बुजुर्गन दी हिकड़ी जाए ते ज़ियारत दीदार तवा के नसीब थियो। असा भाड़ा भरे किराया भरे हर आस्थाने से वञूं हा तॾहिं दीदार कयूं हा जेके हर ई दीदार हिकड़ी जाए ते नसीब थिया आहिनि। दिल खे ख़ुशी थी आहे या न थी आहे? जंहिंजी दिल खड़ी आहे तूं हथ मथे करे सुभान अल्लाह। हाफिज़ुल मिल्लत रहमतुल्लाह अलैह जुनैद वक्त हुया, कुतुबुल अक़ताब हुया, कामिल अकमल वली हुया, जंहिंजे ॼमण खां अॻु में उन्हनि जे करामतुनि जो ज़ुहूर थियो। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि गिरामी हज़रत हाफिज़ुल मिल्लत रहमतुल्लाह अलैह जा वालिद गिरामी हजरत मियां मोहम्मद मलूक चौ रहमतुल्लाह अलैह। मर्दन जी सट को मुश्किल सा से अजीज़ान गिरामी इंशाअल्लाह आवाज तव्हां ताईं पहुचंदो। साथ मूंखे ॾियो, तवज्जो मूड़े कयो। हजरत हाफिज़ुल मिल्लत रहमतुल्लाह अलैह जा वालिद गिरामी हजरत मियां मोहम्मद मलूक रहमतुल्लाह अलैह पहराड़ी जा माण्हू हार पे करण वारा हुया। हर हलाइन पिया, बन्नीअ जी ख़िदमत कन पिया। उन जाइ तां अल्लाह जो कामिल वली हजरत ख्वाजा महकुमुद्दीन सीरानी चौ रहमतुल्लाह अलैह। हजरत महकुमुद्दीन सीरानी रहमतुल्लाह अलैह जो गुज़र थियो जेॾी महिल हिन हर हलाइण वारे हारी जे मथां उन कामिल वलीअ जी नज़र पई आ त हज़रत मियां मोहम्मद मलूक जे अॻियां बाहूं ॿधी हथ जोड़े बाअदब थी बीही रहियो। वली में शनासत वलीअ खे वली सुञाणंदो आ जंहिंजे अंदर में अख हूंदी आ, जंहिंखे दीद बातिन जी हूंदी आ। उहे अल्लाह जा वली ॾिसंदा आहिनि, सुञाणंदा आहिनि अल्लाह जे वलीअ खे। हज़रत महकुमुद्दीन सीरानी रहमतुल्लाह अलैह बाअदब थी बीठा, बाहूं ॿधी बीठा तां जो अचे हजरत साईं मियां मोहम्मद मलूक रहमतुल्लाह अलैह सां इएं मिलिया, अदब ऐं एतिराम सां मिलिया जीअं मुरीद पंहिंजे मुर्शिद सां मिलंदो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे वधीक न पोयण ते आवाज़ पहुतो या न? साईं गुज़री विया, साईं पंहिंजे बन्नी जे कम में मशगूल रहिया। कुछ ॾींहंनि खां पोइ वरी हजरत महकुमुद्दीन सीरानी रहमतुल्लाह अलैह जो उन साॻी जाइ तां गुज़र थियो। हजरत मियां मोहम्मद मलूक रहमतुल्लाह अलैह साॻी बन्नी जी ख़िदमत में हुया। परे खां सलाम कयूं हलिया विया। के पुछो त साईं कुछ ॾींहं अॻ में अवां आया हुया, इहो साॻो माण्हू, साॻी बन्नी, साॻो कमु, पोइ तव्हां हथ ॿधा, अदब कयो, एतिराम कयो, एसी पंहिंजो साईं हलिया पिए त पुठो न ॾिनो मियां मोहम्मद मलूक खे। पोइ पेर हलिया अदब ऐं एतिराम सां
कई तो सही कुछ ॾींहं अॻ में हेॾो अदब पे कयव अॼु वरी इहे हथ मिलाए हलिया विया आहियो ही छा राज़ आहे तव्हां न ॾिठो हिन मर्द जे पेशानी में विलायत जा नूर पिया ॾिसो हिन जे पुष्ट में अल्लाह जे कामिल वलीअ जो नूर हुयो जॾहिं गुज़र थियो हुयो उन वलीअ जो नूर मूंखे नज़र आयो हुयो पर अॼु उहो नूर वरी ॿी जाइ ते अमर उन जी ॾे मुंतकिल थी सुभान अल्लाह छा त अल्लाह जे वलीअ जी नज़र आहे छा त अल्लाह जे वलीअ जो कमाल आहे अञा अमर जे पीउ जे पुष्ट में आहे अमर जे पेट में आहे अल्लाह ताला विलायत जा आसार ऐं अनवार उन जे अॼु ई ज़ाहिर करे छॾिया आहिनि जेकॾहिं उन आस्थाने से तव्हां आया हो त तव्हांजो अचणु रायकान नाहे तव्हांजो अचणु सचायो आहे हितां रहमत जा ढोल भरे मोटंदासीं रस्ते में ईंदे हिकिड़ो शेर लिखियो तुम चओ त ॿुधायां आबाद रहे आस्तानो आबाद रहे आस्तानो मुर्शिद जो महबत खाना भर चुंडी शरीफ खजाना सदा आबाद रहे सदा आबाद रहे चो हथ लोॾे चो सदा सदा शाद रहे हिकु हज़रत हाफ़िज़ मिल्लत नीचे हज़रत हाफ़िज़ मिल्लत से कार शरीयत सुन्नत सदा आबाद रहे सदा आबाद भर चुंडी शरीफ खजाना ही महबत जो मैं खाना सदा आबाद रहे सदा शाद रहे कयूं भूरल साईं भलायूं कयूं भूरल साईं भलायूं सान संदन जा गायूं सदा आबाद रहे सदा शाद रहे साईं अब्दुल खालिक अगवाना सब सुनन जो सरवाना सब सुनन जो सरवाना सदा आबाद रहे सदा शाद रखे और रखी मुर्शिद साजन मोहब्बत शेर आमदन शेर रफ्तन सूद नदारन इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फ़सानी फरमायो त मुर्शिद जे आस्थाने ते अचो त उम्र रखे अचो त तव्हांखे अल्लाह जे मोहब्बत जो मुस्तफ़ा जे इश्क जो जाम प्यारे रावल ईंदो हासिल न थी सघंदो मुर्शिद सां मोहब्बत रखे अक़ीदत रखे सिक सां सदाकत सां अल्लाह ते आप रहमत सां झोलो भरे ॾींदा और रखी मुर्शिद साजन महबत ऐ नज़े उन्हीअ जे सन्नत सदा आबाद रहे सदा शाद रहे हिन महफ़िल तो नूर बसे थो महफ़िल ते नूर बसे थो ईशान जहान बसे थो सदा आबाद रहे सदा आबाद रहे सदा आबाद सदा आबाद रहे करमुल्ला भी पतारा
सुभान अल्लाह। हाफिज मिल्लत रहमतुल्लाह अलैह मदरसे में पढ़न था, ॿारनि सां गॾु मदरसे में दाख़िल आहिनि। अल्लाह कामिल वली हज़रत साहिब सौर रहमतुल्लाह अलैह जो गुज़र थियो वली जो गुज़र थियो हुआ ॻाल्हि ॿुधाई मां अञा बाबा साईं जे पुष्ट में हुया नूर चिमके थियो। हाणे ॻाल्हि ॿुधो ॿारनि सां गॾु मदरसे में पढ़नि था, क़ुरान यादि था कनि पिया। साहिब सैर अल्लाह जो वली उतां गुज़रियो आहे। जेॾी महिल गुज़रियो त फरमाई हिन मदरसे मज़ा मूंखे विलायत जी ख़ुशबू थी अचे। माना ॾिसण जे लाइ बि अखि खपे, सिखण जे लाइ बि नक खपे। विलायत जी ख़ुशबू बि हर को न सुञंदो आहे। हज़रत साहिब सैर इहा ख़ुशबू सिखी फरमाई त हिन मदरसे में मूंखे विलायत जी ख़ुशबू थी अचे। साथी ख़लीफ़े चयो साईं कीअं भला ख़बर पवे त उहो वली कहिड़ो आहे? चई त थान कपिड़े जो वठी वेठायूं था, तालिबन में हर को वठंदो, पोइ ज़ाहिर थींदो त उहो ॿार कहिड़ो आहे जेको विलायत जो ताबेदार आहे। सुभान अल्लाह। जेॾी महिल कपिड़े जो थान विहाइण लॻा, हर को ॿार झपटा झपटी वठण लॻो, पर हिकिड़ो ॿार किनारे में वेठो आहे, वठण जे लाइ नालो अॻिते न वठे। माण्हू चयो तूं नथो वठी। हे सभु ॿार कपिड़ा वठनि था, तूं नथो वठी। पाण ख़ामोश ख़ामोश रहिया। जेॾी महिल फरमाई त मूंखे आम कपिड़ो न खपे, अहिड़ी चादर खपे जेका न पुरानी थिए, न नंढड़ी थिए, न फाटे, न ॻरे। मूंखे अहिड़ी चादर खपे। हज़रत साहिब सैर फरमाया त इहो अथव जंहिंजी ख़ुशबू जी मूं ॻाल्हि पे कई न। माण्हू दुनिया जा असबाब खुलंदा आहिनि, पर ही उहो ॿार आहे जेको विलायत जो ताजदार थियण वारो आहे, जंहिंखे दुनिया जे असबाब जी तलब न आहे, पर जे घुरियो अथसि त छा घुरियो अथसि? उहा चादर खपे जेका न नंढी थिए, न पुरानी थिए, न फाटे। उन चादर जी तलब आहे। उन वली उहा चादर ॾिनी। उन जो राज़ साईं किबला मुंहिंजा अब्दुल ख़ालिक साईं तव्हांखे ॿुधाईंदा त उहा चादर छा राज़ जो हुयो जेको अॼु ताईं में भरपूरी ज़रूर में उन चादर जी सुरहार ईंदी आहे। त अल्लाह जो वली उन आस्थाना फैज़ रहमत बरकत जूं जानियूं हूंदियूं आहिनि, जेके भॼुनी शरीफ़ सां निस्बत रखण वारा आहियो। तव्हां ख़ुशनसीब आहियो। सची मोहबत रखो, सची अक़ीदत रखो, हिते ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा।